मातली जे तकपीअ से 70 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। वोटिंग बिना के वक़फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। 5 उम्मीदवारनि में मुक़ाबलो आहे। मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे उम्मीदवार असद लगारी सीसीटीवी कैमराउनि ते ख़दशा ज़ाहिर कया आहिनि। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे शुरू थियो, जेको शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। पीपुल्स पार्टी जे उम्मीदवार हाजी मोहम्मद ॾाॾा हालेपोटो, JUI जे मौलाना गुल हसन ज़ौर, GDA जे शाहिद अहमद विर्क, पाबंदी मढ़ियल तहरीक लबैक पाकिस्तान जो उम्मीदवार पीर मोहम्मद अली जान सरहदी ऐं मजलिस वहदतुल मुस्लिमीन जे उम्मीदवार असद लगारी में मुक़ाबलो आहे। ज़मनी इलेक्शन लाइ 123 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जिन मां 41 पोलिंग स्टेशन्स खे हसास जॾहिं त 12 पोलिंग स्टेशन्स खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। थक में पुलिस ऐं रेंजर्स जा जवान सिक्योरिटी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। मजमूई तौर 1671 पुलिस अहलकार ऐं 395 रेंजर्स अहलकार इलेक्शन दौरान सिक्योरिटी जा फ़र्ज़ निभाए रहिया आहिनि। पीपुल्स पार्टी जे MPA बशीर अहमद हालेपोटो जी वफ़ात सबबि मातली जी सूबाई सीट ख़ाली थी हुई। मातली जे तकपीअ 70 ते नंढी चूंड दौरान मजलिस वहदतुल मुस्लिमीन जो उम्मीदवार असद लगारी CCTV कैमराउनि ते ख़दशा ज़ाहिर कया आहिनि। असद लगारी पोलिंग स्टेशन बचल लुंड ते CCTV कैमरा न हलण ते एहतजाज कयो आहे। असद लगारी जो चवणु आहे त इंतिज़ामी नाहिली सबबि CCTV कैमरा कमु नथी करे। इलेक्शन कमीशन ऐं ॿिया अमलदार मामले जो नोटिस वठनि। टंडो ग़ुलामी जे गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल ते क़ाइमु थियल औरतुनि जे पोलिंग स्टेशन ते वोट ॾींदड़ औरतुनि एहतजाज कयो आहे। औरतुनि शिकायत कई आहे त वोटर लिस्ट में संदनि नालो नाहे। मुख़्तलिफ़ पोलिंग बूथनि में मोकिले तज़लील कई पई वञे।